नबी मने वे भी अल्लाह ताला जी ज़ात फरमायो हबीब सब कुछ मां जाना थो मूंखे ख़बर आहे त अॻिते हली को अहिड़ो इनकार कंदो त असांखे हुज़ूर जे करे कुझु बि न मिलियो आहे अॻिते हली को मदीने वारे घोट जो इनकार कंदो पर मां रब थी करे तो मुस्तफा जे ज़बान सां तो चवरायां त वाकई आहियां त मां हिकु रब जो ऐलान आहे क़ुरान मां करीम रब जी ज़ात मोकिलिया पर मुस्तफा मज़ो तॾहिं आहे जो वहदानियत मुंहिंजी हुजे ज़बान तो रसूलुल्लाह जी हुजे मज़ो तॾहिं आहे जो वहदानियत मुंहिंजी हुजे ऐं ज़बान तो मुस्तफा जी हुजे ताकि को गोठो कैंसर खान चांडियो में आशिकी रसूल रहंदड़ खे सकरंड में रहंदड़ गुलामन खे ऐं मुस्तफा करीम जी ज़ात जे प्यारनि दोस्तनि खे महबूब करीम जे प्यारनि गुलामन खे तानू न ॾे पर जेकॾहिं को चवे त आशिकी रसूल चवेसि मौलवी साहब बीहो क़ुरान पढ़ी ॿुधा चओ कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद मौलवी साहब तर्जुमो करे ॾे अल्लाह जा बानो तर्जुमो करणो पवंदुसि हबीब तू फरमा तू चओ त उहो हिकु जॾहिं इहे लफ़्ज़ हू कठे गले में हथ विझी सुक बि रहीसि जेसीं ताईं मौलाना साईं मोहम्मद मिठल सिकंदरी पहुचे पोइ हथ कढीसि चवीं जो थो त तू चओ त उहो हिकु ॿुधा त मुस्तफा काथे आहे जेको चवे थो त अल्लाह हिकु मथे करे जवाब ॾियो सुनियो खुली जवाब ॾियो ज़ारा जॾहिं तर्जुमो थो थिए अल्लाह ताला फरमाए थो कुल मुस्तफा तू फरमा हाणे तर्जुमो बि करणो पवंदुसि पोइ बुखार में या चंग भलाई में अधमथे जे सूर में या दिक बुखार में या वरी कोरोना जे मर्ज़ में पर तर्जुमो इहो करणो पवंदुसि सुभान अल्लाह तर्जुमो करणो पवंदुसि त मुस्तफा तू फरमा त उहो अल्लाह हिकु त तव्हां सवाल करे था सघोसि अदा जेकॾहिं मुस्तफा अॼु बि चवे थो त अचो काफ़िरो अचो मुशरिको अचो कलमे खां इनकारियो तव्हांखे मुस्तफा अॼु बि सॾे थो कुल हुवल्लाहु अहद मुस्तफा त अॼु बि गुंबद खदरा मां इन क़ुरान जेको तव्हांजे मस्जिद में पियो आहे मुस्तफा जो जिस्म गुंबद खदरा में आहे ज़बान रसूलुल्लाह जी अॼु बि चवे थी अचो अचो अल्लाह मुंहिंजो हिकु सुभान अल्लाह अल्लाह हिकु उनजो अल्लाह जी ज़ाबरकात कुरान पाक जे अंदर इरशाद फरमाए छॾियो इन जे करे ताके क़यामत ताईं महर लगी वञे को बि ईअं न चवे त डायरेक्ट ख़ुदा मूंखे मिलियो आहे पर जेकॾहिं को चवे त ईअं चवे जेकॾहिं ख़ुदा मिलियो आहे त बि सदके मदीने वारे साईं जे मिलियो आहे क़ुरान मिलियो त बि सदके मदीने वारे साईं जे मिलियो आहे पर जेकॾहिं रब रहमान ऐं मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात यानी महबूब जे सदके अल्लाह पंहिंजो महबूब ॾिनो आहे चओ सुभान अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके अल्लाह असांखे पंहिंजो महबूब ॾिनो आहे मुंहिंजे महबूब करीम जा आशिक़ अदा को पंहिंजो महबूब कंहिंखे ॾींदो आहे बेटा साईं को पुछूं छा थो चवे चओ सुभान अल्लाह बेटा फरमाईंदो आहे त अखियुनि में थी वे तव्हांजे इलाइक़े में सुघड़ बि घणा पारखू बि घणा आहिनि ऐं सुघड़नि जी कतरी में वेंदा ख़बर हूंदी चुंगण चाड़ी भंगण भापी वारो वारो कटण कंड मथे हल छंड माना छिकछिका हूंदी आहे पर जेके पढ़िया लिखिया माशाअल्लाह उन्हनि जो त वरी जहान ई और आहे पर जेके वीचारा जन खे कलमो बि पढ़णो न अचे आयतूं बि उबतूं सुबतूं वराए खणिजो हणिजी सींगारो करे तयारु कयो अथसि पर दोस्तो हिकु लफ़्ज़ जी ज़ेर ज़बर जे मटिजण सां माना ई तब्दील थी वेंदी आहे अल्लाह जी ज़ाबरका जा बानो त मां अर्ज़ु इहो पियो कयां त भेटाए पियो चवे त अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां सुभान अल्लाह अखियुनि में थी वेह पोइ अखियूं बंदि करे छॾिया सुभान अल्लाह
तुझी दुनिया वारे के महबूब सां दिल लगी वेंदी आहे त बि चवंदो आहे त यार इहो जेकॾहिं तुंहिंजे दुश्मन सां हूंदो ॿिए सां हूंदो त बि तुंहिंजी दिल ते फट पिया निकिरंदा पर अल्लाह जा बानो ख़ुदा तो फरमाए महबूब मां ख़ुदा जो आहे मज़ो कॾहिं आहे जो मां पंहिंजो महबूब तव्हांखे ॾियो आहे पर तव्हांखे ॾिनो त हथ में फ़ाइदो वठो जो मूंखे मुंहिंजे महबूब जो वास्तो ॾेई इहो ई महबूब मूंखां वठो त सुभान अल्लाह महबूब इहो ई मूंखे वास्तो इन महबूब जो ॾेई करे वठो बेटा फरमाईंदो त अखियुनि में थी वेह त वारे छपर ठकियां तोखे न ॾिसे ॾे ऐं आऊं न ॾिसां को ॿियो सुभान अल्लाह माना तोखे को बि न ॾिसे आऊं बि कंहिं ॿिए ॾे न ॾिसां बसि सुभान अल्लाह त प्यारा दोस्तो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात मिलियो त सदको मदीने वारे साईं कुरान मिलियो त सदके थोड़ो ॻाल्हाईंदा हलो ॾाढे सदके मदीने वारे साईं जे पर जेकॾहिं मुस्तफा करीम जी ज़ात बरकात जे दीन जा गवाह अव्वल गवाह जो नालो अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह सिद्दीक अकबर के मने तो सुभान अल्लाह चवे हथ मथे करे चवे खबर पवे पक्का आशिक रसूल बणजी वञो अल्लाह जा बानो याद रखो असां जो तव्हां जो ईमान कुरान गवाह आहे असां तव्हां ताईं जेको कुरान पढ़तो आहे इस्लाम आयो आहे कलमो पढ़ूं था इन जो आइनी गवाह अव्वल मुंहिंजे मुस्तफा जो यारेगार अबू बकर सिद्दीक ॿियो नंबर गवाह हज़रत अमीर उमर ॿियो नंबर गवाह हज़रत सोनो उस्मान चौथो नंबर गवाह हज़रत हैदर करार ओ मुसलमान जेकॾहिं दीन इस्लाम के पहुचाइण वारनि इस्लाम जे पहुचाईंदड़नि गवाहनि जो जेकॾहिं इनकार कंदे पोइ तुंहिंजे पल्ले में कुझु बि न आहे इकरार करे तूं चओ जेकी कुझु आहे त मुसलमाननि जे सीननि में मुस्तफा जे यारनि प्यारनि जे सदके में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं हमद मुस्तफा करीम जी ज़ाबरका जे प्यारनि अबू बकर सिद्दीक चो सुभान अल्लाह सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾाढे चो रज़ी अल्लाह महबूब करीम जा आशिक हज़रत सचल सुभान अल्लाह बण यार नबी दे यारां दा भली गाल लगी न लगी गाल हक जी कभी न असां पैसे जा पुजारी न असां पेट जा पुजारी न असां शोहरत जा पुजारी असां इन शइ जे ला सिर्फ़ ई सिर्फ़ सिर तरीदर थी रखी रात दी सफ़र कंदा आहियूं तव्हां जे सीननि जी में जेका अंदर दिल आहे इन दिल वारी ज़मीन जी कलई कयूं वञो ताकि फसल भलो फुटे फसल कहिड़ो इश्क मुस्तफा वारो कलमे वारो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वारो जेको तव्हांखे मां क़ुरान मां साबित करे थो ॾियां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो कंहिं ज़मीन में न ॿिज विझिबो आहे पोइ जेकॾहिं उते ॿिज न ॼमंदो आहे त पोइ हारी माण्हू चवंदा हारी माण्हू चवंदो को ॿियो दादा फसल फुटो कोन्हे को ॿिज इन जा ॿ सबब आहिनि या तो जमीन खराब है या बिज खराब जेकॾहिं जमीन भली है तो बिज खराब है पर जे बिज भलो है जमीन खराब है हाणे तो खैर जो बिज ही अड़ा हार वीचारनि के मथे में आया अथनि जो बोण ईअं ही जो ईअं जीअं फुटा अड़ा ही लुणी माल के पिया था ॾियनि हिकिड़ो शख़्स घोड़ो भलो आहे घोड़े सां वो कहीं पूछा कैसे करे खबर घोड़ो काने गई असां बरोच माण्हू असां घोड़ा रखिया असल खां हेठे संजे मेड़े ते असल खां शौक़ीन पोइ करे खबर घोड़ो काने गई चीसी जीअं आंदुम ईअं ई वियो हलियो जी कीअं आंदू कीअं वियो हलियो या सुवारोसि पोइ हिकिड़े चयोसीं घोड़ो वरितो त हिनखे कुझु पंध ॾेई ॾे हिकिड़ो पंधु ॾिनोमांसि ॿियो ॾिनोमांसि टे में घोड़ो ई कायूं घर हलियो आयुसि
जिपो चंदा मां बि स्वार खे चयो त मूंखे पंध ॾेंदी तो हिकिड़ो ॾिनेसि ॿियो ॾिनेसि टियों ॾिनेसि चौथे में घोड़ो ई कायूं हलियो वियो जीअं आंदो में ईअं ई हलियो वियो समझो था जेकर तव्हां जे पल्ले में सीने में का ॻाल्हि न वेहे पोइ जहिड़ो असांजो ईअं सम्झो अचणु थियो जहिड़ो न थियो पोइ ईअं सम्झो था मौली साहिब जहिड़ो आयो ई कोन जहिड़ो आयो अहिड़ो ई वापसि वियो मुंहिंजे महबूब करीम जा आशिको पोइ चइबो त या ज़मीन ख़राब आहे या ॿिज ख़राब आहे हाणे ॿिज बि अहिड़ा ॾिनो याने जहिड़ा ॿिज ॾिनो अहिड़ा ई फुटी वण त थिया पर कटे माल खे ॾिनासीं को फ़र्क़ु ई कोन पियो का फुटी न थी ज़मींदार हारी परेशान हाल को सार लहण वारो कोन दुआ कयो रब में उम्मीद रखो मुस्तफा जे सदके जेको ॾे त वरी तव्हां को पुछे ई न दिल खोले अदा तव्हां खे को नाज़िम को चूंडियल को अमीर ॾींदो त पुछा कंदो तव्हां खां उनजी डेटा मुकम्मल वठंदो पर मुंहिंजो रब उहो आहे जेको ख़ुदा तो फरमाए ओ मुंहिंजे मुस्तफा जा ग़ुलाम मां तोसां वाइदो थो कयां तूं रसूलुल्लाह जे सदके घुरंदो वञ डेटा पुछंदो मां कोन मां त पंहिंजे यार ॾे ॾिसंदो वेंदुसि तोखे अणमयो ॾींदो वेंदुसि सुभान अल्लाह गुलाम नबी मैसर में हिकिड़ो शेर चयो और उन शेर खे छॾियो था ज़मीन जा भली या ॿिज पर हाणे जेका न तुंहिंजे सीने जे अंदरि दिलि आहे दिलि वारी ज़मीन आहे हाणे इहा बि हिकिड़ी ज़मीन आहे ॿिज कहिड़ो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो ॿिज आहे हाणे इन जे लाइ इहो त कतई नथो चई सघिजे त भई ॿिज ख़राबु आहे ॿिज त भलो आहे ॾाढे चओ तो सुभान अल्लाह ॿिज त भलो आहे ला इलाहा थोड़ो ॾाढे चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अदा ॿिज त यकीनन भलो आहे पोइ ईअं चइबो त असांजे दिलि वारी ज़मीन जेका आहे इहा ख़राब आहे अदा ॿिज हुन में भलो फुटंदो आहे जेका ज़मीन बि भली हुजे खेड़ियल बि भली हुजे ऐं हुनजी साल संभाल बि हुजे अदा ॿिज यकीनन दिलि जे अंदरि दिलि वारी ज़मीन जे अंदरि आहे पर इन ज़मीन ऐं दिलि वारी जे मथां कंहिं कामिल वलीअ जी हज़रत दिलबर हसन मीर हुसैन जहिड़े जवान जी पीरनि जे पीर दस्तगीर जहिड़े जवान जी नज़र कराए छॾ पोइ इहा दिलि वारी ज़मीन बि भली थी पवंदी त पोइ ॿिज त उहो ई भलो आहे पोइ इन मां शाखूं निकिरंदियूं चओ सुभान अल्लाह त ॿुधायो तफ़सीर नईमी वारे लिखियो आहे तफ़सीर आलमाना में तफसीर आलमाना में भी लिखे दो तफसीर आरफाना में भी लिखे दो तफसीर काफ़ी सारनि जा हवाला थो ॾे चवे थो त पोइ इन मां शाखूं निकिरंदियूं हया वारी शाख निकिरी पवंदी सुभान अल्लाह जॾहिं इंसान में हया अची वेंदो त सभु हया मोहब्बत इश्क प्यार हर यानी ये शाखूं हिकिड़ियूं निकिरी पवंदियूं उहो वण वधी वॾो थी पवंदो पोइ उन मां हिकिड़ो मेवो पैदा थींदो चओ सुभान अल्लाह वो मेवो पैदा थींदो वो मेवो हूंदो सब्र ऐं उहो जेको मेवो खाईंदो दुनिया वारो मेवो सूफ़ अंगूर ज़ैतून कंहिं तुंहिंजे तो दिलि खे फ़ाइदो ॾींदो को अखियुनि खे फ़ाइदो ॾींदो को मुंहिंजा कननि खे आवाज़ खे फ़ाइदो ॾींदो पर हे सब्र वारो अहिड़ो त मेवो हूंदो जो हुसैन करबला में सब्र वारो जेको मेवो खाधो अहिड़ो त खाई दुनिया खे ॾेखारियो ओ दुनिया वारो क़यामत ताईं सिर कटाए सघजनि था पर सब्र वारे मेवे के नथो छॾे सघिजे जेको उहो खाईंदो वेंदो उहो बच्चा त क़ुर्बान करे सघे थो पर रसूलुल्लाह जो दीन कोन छॾींदो हाणे आहे थोड़ो हाणे इहो तफ़सीर नईमी वारे लिखियो आहे सखावत शुजात सुभान अल्लाह साईं सचल वारी घड़ोली खे बि छॾियुमि शहर खे बि छॾियुमि मतां चओ त साईं का मिस्त्री का शइ कान्हे पर मां जेकॾहिं थोरो शहरो शायरी में वेंदुसि त पोइ जेका मां गुफ़्तगू कयां पियो थो उन गुफ़्तगू खां थोरो ज़ुल्म जो हटो त तव्हांजो ऑटोमेटिक घटी वेंदो इहा ॿुधणु चाहियो था या के या वरी हो हिकिड़ा जनाडो न जिनादे पीर रस जांदे ओ जींदे बि मरे रहंदे ॿिया न हीअं बेटा न चढ़ा ये बेटा न चला खार लजी घड़ी के तुम जमात अले सुन असां जमात अले सुनतन खां बेज़ार आहियूं नाचूं नात फन गलायो तो सही
सिजो न नाचू ना तो करण असां बेज़ार मुझे हबीब अलैहिस्सलाम जा आशिक हो सखावत इबादत शुजात शहादत सुभान अल्लाह सखावत शुजात शहादत इबादत पर हुन नंबर पे ये लिखो है इबादत पो सखावत पो शुजात उन खां बाद में शहादत हाणे सखावत इबादत सखावत शुजात ऐं वरी जेका शुजात आहे इन्हनि चइनी खे कठे कबो त नबी त नथो थी सघे नबी 1.25 लख उन्हनि जो सरदार आमना जो लाल थी वियो आहे आख़िरी नबी आहे ॿियो नबी न ईंदो हथ मथे करे चओ ॿियो नबी न ईंदो नबी त नथो थी सघे जंहिंमें 4 सिफ़तूं हुजनि इबादत शहादत शुजात सखावत नबी नथो थी सघे पर जेकॾहिं वरी तूं अॻिते इन्हनि चइनी खे जोर कंदे त इन्हनि चइनी जुमलनि मां नालो हुसैन थी सघे थो हुसैन चइनी जुमलनि मां नालो हुसैन थी थो सघे लॻे थो हुसैन सां प्यार वरी घटि अॼुकल्ह फेसबुक ते जाॾे काॾे यज़ीदी हाणे त साईं इश्तिहार पेनाफिलस ऐं जेको आहे सो पोस्टर यज़ीद खे शहादत जो रुतबो ॾियो लिखूं था यज़ीद खे शहादत तव्हां बि सादा सम्झो कोन ठोकियो इहा बि आले सुन्नत जे आलमनि ते हयो बीठा आहियो फतवाऊं हथ ठोकियो इल्मु लभे कोन इहे के उहे आहिनि जेके यज़ीद के हक़ ते था मञनि उहे था चवनि त यज़ीद खे शहादत जो रुतबो ॾियो असां सुन्नी आहियूं हज़रत हबीब जा ग़ुलाम सिद्दीक़ जा ग़ुलाम अमीर उमर जा ग़ुलाम हज़रत उस्मान जा ग़ुलाम हज़रत हैदर जा ग़ुलाम आहियूं असां चवंदा आहियूं यज़ीद शहादत त परे यज़ीद नालो कुते पे बि चङो न आहे यज़ीद लानत जो हक़दार आहे हुसैन ते क़यामत जी रहमत जो वसकार आहे सुभान अल्लाह अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या जिंदाबाद रजबज के हुसैन जो नारो दिल खोले लगायो हुसैनिया जिंदाबाद हुसैनिया जेको यज़ीद जो यार उहो गद्दार खुदा जो कसम आहे असां अज भी हुसैनी कल भी हुसैनी पर मैं वो सुन्नी हूँ जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा सुभान अल्लाह बुज़दिलनि जे वर चढ़ियो आहे अचो कंहिं हुसैन जे साम्हूं त ख़बर पवई असां यज़ीद खे कॾहिं चयो आहे यादि रखो यज़ीद जा जेके यार आहिनि उहे पंहिंजे यार जी यारी कीअं छंदा जेके यज़ीदी आहिनि से आहिनि उहे उन टाइम बि यज़ीद सां हुआ पर जेके हुसैनी आहिनि सुभान अल्लाह बोले चओ सुभान माना करबला त पढ़ी कान जिन पढ़ियो न त खुदा जो कसम सुबुह थी वञे जेकॾहिं हुसैनी जाॾो तूं उथी वञे त मां हुसैनी न आहियां मोहब्बत सां पढ़बी इश्क सां पढ़बी हुसैनी जो आहियो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब अलैहिस्सलाम नाश्तो 12 सितंबर ते रैली निकिती साईं मुफ्ती मुनीबुर रहमान जी क़यादत में कराची में मीडिया जी रिपोर्ट आहे त 8 लख माण्हू मीडिया जी रिपोर्ट आहे 8 लख हा पोइ ज़ाहिर आहे थी 8 लख माण्हू हा त उते के अहिड़ा शरपसंद माण्हू बि गॾिजी वेंदा आहिनि 7 माण्हू अहिड़ा पकड़ो जन जे खीसनि में बोतलूं पेट्रोल जूं साईं मौलाना साईं मोहम्मद मिठल साहिब जॾहिं हुन खां पुछा कयो माण्हू एजेंसन जा माण्हू
पोइ जेकॾहिं को ग़लति हरकत करे थो वरी 13 सितंबर ते वरी सुभाणे साहबा वारनि रैली कढी नारो कहिड़ो पिया हणनि अमीर यज़ीद जिंदाबाद मां चयो हाओ तव्हांखे यज़ीद मुबारक हुजे असां हुसैन खे हुसैन मुबारक हुजे हुसैन मुबारक हुजे खुदा जो कसम उहो दिलरुबा हुसैन हो जंहिं दिल पर हुसैन जे लाइ मां अर्ज़ु कयो शहादत इबादत बि करे ॾेखारे छा इबादत बि सुनियो पंहिंजे पराए जी सुञाण रखो कसम ते तो अॼु चयूं वञा भला ॿियो कुझु नथा सुञाणे सघो न पोइ बि बदल अथसि चलो दाढ़ी बि रखियल अथसि चलो मोरी बि सरायो सिर्फ़ु न चहिरो गौर असां तकियोसि त बि ख़बर पइजी वञे त हे हुसैन ई आहे यज़ीदी आहे चहिरो गौर सां तकियोसि न पर इहा बि तोखो ज़मत कान थींदी चहिरो गौर सां तके हुसैन जे चेहरनि में नूर आहे हुसैन के मञण वारनि जे चेहरनि में नूर आहे इन जे करे असां सां ज़िंदा मदीने वारो घोट हाज़िर गॾु हुज़ूर आहे अहिड़ो त ज़िंदा हुज़ूर गॾु आहे जो अॼु बि असांखे चवे थो पियो कुल असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा मां मुस्तफा थी करे चवांव थो त मां तव्हांखे रोज़ा सेखारिया रखण नमाज़ूं पढ़णु सेखारियूं तव्हां जहन्नम जे किनारे पहुची चुका हा तव्हांखे हथ विझी मां छिके पोइ हिते जन्नत में दाख़िल कयो ऐं मुस्लमानो मुंहिंजा जेकॾहिं करबला वारा जो मुंहिंजो जेकॾहिं ओद वारी लड़ाई में मां मुस्तफा करीम जा ॾंद मुबारक जॾहिं शहीद था थियनि जेकॾहिं उहा यादि अथव घड़ी गारे सौर में रोअण मुंहिंजो यादि अथव जेकॾहिं गारे हिरा में रहण यादि अथव जेकॾहिं 13 रातूं सफ़र जूं प्यादो पंध सिद्दीक़ अकबर सां गॾु मके खां मदीने हलण यादि अथव जेकॾहिं रोई रोई तव्हांखे यादि कयुमि इहा घड़ी जे यादि अथव अर्श ते ॿिया नबी को वियो ई कोन पर जेकॾहिं को वियो ईसा नबी हज़रत इदरीस अलैहिस्सलाम वापसि न मोटियो मुस्तफा तो चयो मां उते बि वञी चयो मौला पट ते गुनहगार छॾे आयो आहियां इहे काॾे वेंदा आवाज़ आयो हबीब हे तुंहिंजो मेराज आहे तो यार खे तुंहिंजी उम्मत जे लाइ मां इनाम ॾेई थो छॾियां चयो सुभाणे अल्लाह खयो केड़ो इनाम 50 वक्त नमाज घणा वक्त गलायो सही ॾाढे सदको वञा नाराज़ त ॿुधा थियो 50 वक्त नमाज मूसा अलैहिस्सलाम ॾिठो साईं कर ख़बर मुलाक़ात थी 50 वक्त नमाज तोहफ़े मिलिया हुकूमत पढ़ंदी कान कुछ घटि कराए अलाह जो नबी वापसि आयो अलगर्ज़ ना 45 नमाज़ूं माफ़ बाक़ी 5 वक्त मूसा अलैहिस्सलाम चयो साईं इहे बि पूरा कोन पढ़ंदी मिड़ई हिकिड़ो चकर अञा हणो मतां के हिकु ॿ माफ़ थी वञनि ऐं मूसा ॾिनल ॾाण वापसि न कबाए हाणे मां पंहिंजी उम्मत जे लाइ इनाम छू थो वञा रब जी ज़ा बरकात फरमाइस मुंहिंजा मुस्तफा पढ़े तुंहिंजी उम्मत 5 वक्त सवाब 50 वक्त जो ॾींदोमांसि तूं यार जी उम्मत जो आहे सुभाणे अल्लाह मुंहिंजे महबूब जी उम्मत आहे आम उम्मत थोड़ी है के मूसा जी उम्मत थोड़ी है ईसा जी उम्मत थोड़ी है इब्राहिम जा उम्मती ना है हे हजरत आदम जा उम्मती ना है हे तो मुस्तफा तुझा उम्मती है जो तू नबीयन जो भी सरदार हाने मुस्तफा करीम अचन पिया वञन पिया इते वडो किस्सो आलम वेठा हन इते भी तफसीरन इते वाहड़ वहाए छड्या हन कलम खुदा जो कसम मौदू मोहम्मद इस्माइल जेड़े जवान जेको जडे निंड कंदो हो बिन्नी हथन सा कलम लिखंदो सुभान अल्लाह बिन्नी हथन मौदू मोहम्मद इस्माइल पिराले वारो जवान हो खुदा जो कसम बुजुर्गन वाहड़ वहाए छड्या हन कलम वहाए छड्या हन दिलियूं ठारे छड्यूं तन पर मुस्तफा करीम जी ज़ाबरका जन 5 वक्त खणी जडे उम्मत दे आया मुस्तफा फरमाया जो मुझे उम्मती 5 वक्त नमाज पढ़ंदो उनके मेराज आहे पर पढ़े 5 सवाब 50 जो हाणे सौदो सस्तो आहे
जेकॾहिं को वसीले जो इनकारी हुजे उन जो बाबा मूंसां जहिड़ो न कर। जेकॾहिं तोखे का मुनाज़रो मोबाइल हिकिड़ो आहे सकरंड में मौलवी आलिम जामो वेठा आहिनि मुफ़्ती हलूं था होॾे। बाक़ी जेकॾहिं मूंसां थो करी त मुंहिंजी थी सिधी राति सौटे वारी उहा इहा अथई अल्लाह जी ज़ात त 50 वक़्त नमाज़ूं फ़र्ज़ कयूं वसीले मूसा अलैहिस्सलाम जे सां 45 माफ़ थी जे वसीले जो इनकारी आहे त 50 वञी पढ़ मूंसां मथो न आण। ये ॻाल्हायो त सही संदो कोन तो बाबा मूंसां मथो न हण। जेकॾहिं वसीले जो इनकारी आहे वञी 50 पढ़ तुंहिंजी मर्ज़ी आहे। असां त वसीले जा क़ाइल हूं असां 5 पढ़ी सवाब 50 जो खणंदासीं। इन जे करे जो मूसा अलैहिस्सलाम जे तुफ़ैल असांजे लाइ 5 वक़्त नमाज़ थी। सुभान अल्लाह। इन्हनि 5 वक़्त नमाज़नि खे हुसैन कीअं पढ़ियो इबादत। हाणे इन चइनी शयुनि ते मां ॻाल्हाईंदुसि इबादत शुजात सखावत शहादत। ॾिसो केसिताईं दादी हो भित नंढी अथव जेकॾहिं कंहिंखे वञिणो हुजे त हलियो वञे। अलाह ख़ुशि कयो। हुसैन सुहिणे साईं जा मुरीद यानी आशिक़ शान ॿुधण वारा मसद साम्हूं इमरान त कढिया आहिनि। नओं पाकिस्तान जो वेठा आहिनि। अलाह पनाम रखे। नओं पाकिस्तान इहो वरी कहिड़ो थो ठाहे पर असां था चऊं त न पाकिस्तान खे ठाहियो बि सुन्नी आशिक़ न आहे हिफ़ाज़त बि आशिक़ ई कंदा तो जहिड़ा मरवाना किथे कंदा ऐं ठाहींदा ठाहियो बि आहिनि वरी हिन जी हिफ़ाज़त बि कंदा आशिक़ उथिया अथव। सुतल शेर सुन्नी उथिया आहिनि। हिन महिल ॾिसो हर मुल्क में हर घर में हर शहर में रैलियूं जलसा जुलूस थी रहिया आहिनि। हिन महिल ही सैलाब थी हिकु जॻह ते मैदान खां निकितो त ही सभु पाण घर भेड़ा थी वेंदा। पोइ आशिक़ बि ही नारो हणंदा कहिड़ो जाग उठी है अहले सुन्नत गूंज उठाए नारा है। जाग उठी है अहले सुन्नत गूंज उठाए नारा है। दूर हटोए दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा है। हटी वञो पोइ पाकिस्तान असांजो आहे। उहा सरज़मीन पाकिस्तान आहे हिकु अंग्रेज़ आहे मुंहिंजे हबीब जा आशिक़ राय विंड मां उते हिकिड़ा टिंड करे वञी पहुता इंडिया में। राय विंड मां टिंड करे वञी पहुता कलिमा पढ़ो सम्झो था न। असांजो कंहिंसां को देर कोन्हे पर ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं नमाज़ जी रोज़े जी ऐं तूं दाढ़ी रखी करे पटका ॿधी करे मुस्तफ़ा करीम जे आशिक़नि खे सलात ॾो रोकींदे मुस्तफ़ा जी मोहबत ॾो कटींदे असां तोखे कटे फिटो करे छॾींदासीं। मुस्तफ़ा जा आशिक़ क़यामत ते ज़िंदाबाद हूंदा। साईं उते पोइ हिकिड़ो अंग्रेज़ हुननि जे वर चढ़ियो कलमो बि पढ़ाइनि। मां अॻ में बि ॻाल्हि कई साईं जे तवसल सां हिकिड़ो जलसो हो ॻोठ जो नालो मूंखे विसरी वियो या उहे बि चांडिया हबीब करीम जा आशिक़ हो कलमो पढ़ाइण सो आयो हुनखे ॾाढो रुलायो नची भले 3 माह का चिला तकरीर करे करे बाबा हाणे नियत कयो 4 माह जी नियत 3 महीननि जी नियत 6 महीननि जी नियत साल जी नियत 2 सालनि जी नियत फकीराणियूं काढे वञनि उन्हनि जूं नियत त खणी कनि बि सही पर जेकॾहिं को न बि करे अची बाबा नियत करे छॾियो पोइ हलो या न हलो हुन वीचारे खे नियत करे 3 महीना अलाए काथे रुलाए 3 महीना ॿिए हंधि रुलाए 3 महीना 3 हंधि रुलाए आख़िर पाकिस्तान जॾहिं वठी आयसि रायविंड वेझो आहे हिनखे क़ुरान जो पढ़ायूं क़ुरान जे दौरान हिनखे बीबी बल्कीज़ा वारे तख़्त वारी आयत आॾो अची वई दिलि खोले सुभाणे अलाह चओ वेठा हाणे शक हुजो त क़ुरान पाक जी आयत हिननि खां खोले रहियो उहा सूरत खोले रहियो क़ुरान जे अंदरि
पढ़ी हज़रत सुलेमान चयो त केरा जेको बीबी बल्कीदा जो तख़्त खणी अचे त जिन हिकिड़ो एतिरी जिन उथी बीठो चई मां खणी ईंदुसि केतिरी देरि में की बसि ईंदी तव्हां वेहंदो कचहरी थींदी मारड़ी खाई बसि कंदो तख़्त अची वेंदो हज़रत सुलेमान चयो त न इन खां बि तकिड़ो खपे इन खां बि तकिड़ो खपे हज़रत सुलेमान जे क़ौम जो वली सौट आसिफ वेठो हो तीसी जे करे इन खां बि जल्दी खपे त मां तुंहिंजी उम्मत जो वली वेठो हुकुम कर छा इहा ॻाल्हि दाद ॾियण जहिड़ी हुई पर तो दाद न ॾिनो हथ मथे करे दाद ॾे अल्लाह जे नबी खे चईंसि घणी देरि में अल्लाह जे नबी पुछुसि तूं घणी देरि में आणींदे किसी देरि वरी छा जी अख छिंब खां बि अॻे आणींदुसि हाणे तव्हां अख छुम वेर मूंखे रुगो साईं आशिक़ को मोबाइल खसे ॾेखारे अल्लाह जे वलीअ जो चईं देर वरी छा जी रुगो अख छिंब खां बि अव्वल तख़्त ईंदो 70 गज़ टिघो आहे 60 गज़ छोड़ो आहे अल्लाह जे नबी वटि वेठो आहे अख बंदि थी न तख़्त आॾो अची वियो अंग्रेज़ इहो जॾहिं तर्जुमो पढ़ियो चईं ओ टिंड वाले भाइयों इधर आओ ये समझाओ मुझे कि गया भी नहीं किसी को भेजा भी नहीं तख़्त कैसे आ गया क्या भी नहीं किसी ने भेजा भी नहीं इधर से उठा भी नहीं ये तख्त कैसे आ गया ये से आ गया अल्लाह की कुदरत से आ गया छोड़ो इस बात को आगे चलो नहीं छोड़ो मोड़ो नहीं दीन सिखाओ सुभान अल्लाह दीन सिखाओ नहीं छोड़ो बस ऐसे अल्लाह की कुदरत से इन्नल्लाह अला कुल्ली शैइन कदीर गया और आया सुनना नहीं मुझे बताओ ये आसिफ गया भी नहीं किसी को इसने भेजा भी नहीं और इधर से उठा भी नहीं ये तख्त कैसे आ गया मुझे समझाओ दीन सिखाओ इहा ॻाल्हि करे करे मुजादा मथो टिड़की पिस पर कंहिं जवाब न ॾिनुसि मुजादा बेगाणो आहे फिरंदो घुमंदो दाता अली हजमेरी जी मज़ार ॾे आयो जॾहिं ॾाकण चढ़ी लथो आहे अल्लाह जा बानो फजर जे नमाज़ पढ़ी करे मथे वियो आयो आॾो उन जे दस्तरख़्वान आयो हिकिड़ो बुज़ुर्ग रेश सफ़ेद दाढ़ी सां उन जे मथां कपिड़ो बि आयो पियो आहे उन दस्तरख़्वान ते नाश्तो आहे अची आॾो ॾिनेसि ये ले लो खा लो ये ले लो उन जो अंग्रेज़ ॾिठो गौर सां मुस्लमान न थियो बड़ा हे दस्तरख़्वान हे थांव हे प्यालड़ी हे चमच हे त मुंहिंजे घर जी आहे अदा पोयां सुभाणे अल्लाह कोन था चओ भला कावड़ियल कैसर खान चांदी जो ॻोठ वारो वरी खणी न घुराइजो पर अॼु त सुभाणे अल्लाह चई छॾियो यार सुभाणे अल्लाह हे बर्तन त मुंहिंजे घर वारा आहिनि ये जो करे ना उन्हें अल्लाह जे कामिल वली दे निहारे अल्लाह जे वली जिस गया भी नहीं किसी को भेजा भी नहीं ये ट्रे कैसे आ गया अल्लाह जे वली से जे करे आसिफ बिन बरखयान जो तर्जुमो तो के कुरान जो हूं मुल्ला टिंड वारा न समझाए सघिया अच तमा हुसैनी सैयद समझाए तो गया भी नहीं किसी को भेजा भी नहीं दिल्ली से कैसे बर्तन आ गए ऐसे आए जैसे आप एक बर्तन आए ऐसे तख्त भी आ गया अल्लाह जे वली ने या गाल कई जेस तू केरा चवेस तो मां इहो ही है जंहिंजी मज़ार ते आयो अली हजवेरी आया इन खे तो वली चइबो आहे जो वेठो हुजे उन जगह ते चुरे बिन हले बिन वेठे वेठे तसर्रुफ करे मुझे अभी बजा गुलाम जेकॾहिं आसिफ बिन बरखयान वेठे तख्त आणे नबी जे आॾो सघे थो ताज दिल पर हुसैन जंहिंजी महफ़िल आहे उहो तसर्रुफ करे तुंहिंजी दिलि खे मदीनो बनाए थो मनाए सघे थो आसिफ बिन बरखयान तक तो हाणे रखियो आॾो पर जे हुसैन साईं तसर्रुफ सां तुंहिंजी दिलि खे हणी मुस्तफा जे आॾो रखे त बेड़ा पार थी वेंदा सुभान अल्लाह हीअं आहे न
मजेदार ॻाल्हि हज़रत जीलानी बादशाह नालो अथसि अब्दुल कादिर कंदो मस्ती वारो ॿुधो 14 कुबन जी मस्जिद सरबी आहे उन बुज़ुर्ग वटि हिकिड़ो अची सवाली सुतो आगुर ते मूंखे अलाह जी दरबार मां पुटु अची हू त सुतो पियो इतफ़ाक़ अहिड़ो थियो त